नाज़रीन, सिंध जेका सदियुनि खां हिकु ज़रख़ेज़ इलाइक़ो रही आहे ऐं सिंध जेका पंहिंजे वसीलनि जी मालिक आहे। सिंध में जिथे ज़राइत जी उपत तमामु घणे मिक़दार में थिए थी, उते सिंध जी साहिली पटी जेकी आहे उहा किरोड़े अरबे रुपयनि जी मैदनियात पुण पैदा करे थी। उनखां सवाइ सिंध में कोयलो, तेल, गैस, पेट्रोल ऐं ॿियूं मैदनियाती शयूं वॾे मिक़दार में निकिरनि थियूं। ईअं खणी चइजे त सिंध हिकु मालामाल इलाइक़ो आहे ऐं सिंध मुल्क खे 70% आबादी ॾिए थी ऐं 70% आबादी ॾींदड़ सिंध उन पोज़ीशन में आहे जो उन सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे बुखनि में पाह थी रहिया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे मानी जो गबो नसीबु नथो थिए। उहे माण्हू मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उहे माण्हू बुख बदहाली जे वर चढ़ी विया आहिनि। पर सिंध जेका शाहूकार आहे, सिंध जेका ज़रख़ेज़ आहे, उन सिंध जी कमाई जेका मुल्क जे हुक्मराननि खे मिले थी, उन कमाई मां अधु बि हिसो सिंध जे माण्हुनि मथां ख़र्च नथो कयो वञे। उहा ज़रख़ेज़ सिंध जेका ज़राइत खां वठी मैदनियात ताणी हिन मुल्क खे ॾिए थी ऐं हिन मुल्क खे हलाए थी, उन सिंध जा रस्ता, रोड, घटियूं, शहर सभु उजाड़ आहिनि ऐं उन घटियुनि रस्तनि ते अहिड़ी त हालत आहे जो उते माण्हू हलण दौरान या के गाॾी में सफ़र करण दौरान कलाक जो सफ़र 5 कलाकनि में तय करे थो ऐं 5 मिंटनि वारो सफ़र कलाकनि में तय करे थो। सिंध जेका पंहिंजे वसीलनि हूंदे बि ऐं पंहिंजी मैदनियात हूंदे बि मुफ़लस वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। सिंध जेको शाहूकार ख़ितो आहे, सिंध जेको शाहूकार इलाइक़ो आहे, पर उन सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे इंसाफ़ न मिलण करे रोडनि ते रड़ियूं कंदा रहनि था। उन्हनि माण्हुनि जी ॿुधण वारो केर बि न आहे ऐं उहे माण्हू रोडनि ते एहतिजाज कंदा रहनि था, पर मुल्क जा हुक्मरान उन सॼे मामले खां बेख़बर आहिनि। अॼु असीं अव्हांखे सिंध घुमायूं था ऐं सिंध जा रोड रस्ता ॾेखारियूं था ऐं सिंध जा उहे माण्हू जेके मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारनि था उहे बि अव्हांखे ॾेखारियूं था त उन्हनि माण्हुनि जी छा हालत आहे ऐं उहे माण्हू छा था चवनि। त कुझु असां ग़रीबनि खे मिले बि नथो। इहे पिनूं, इहे ग़रीब वक़्तु कढूं, मज़ूरी करियूं तॾहिं टाइम कढूं। धरती आहे ऐं सिंध जेका सदियुनि खां आबाद आहे, सिंध जेको वफ़ाक़ ऐं हुक्मराननि खे ॾिए थी, जेकॾहिं उन जी कमाई जो अधु हिसो सिंध ते ख़र्च कयो वञे त सिंध कश्मीर जी वादीअ जहिड़ी थी सघे थी ऐं सिंध हूअं बि दुनिया जे धरतियुनि खां वधीक ख़ूबसूरत ऐं मालामाल धरती आहे।